अस्सलाम वालेकुम दोस्तों, चालन खुश आयो, सब खैर अल्लाह जे फजल करम सां तव्हां ठीक ठाक हूंदा, जिते हुजो खुश हुजो आबाद हुजो। दोस्तों शाम जो पहर आहे, शरीर जे फसल में बीठल शाम जो टाइम शाम जो टाइम शरीर जो फसल जो मंजर। दोस्तों अॻिते हलूं, सेठ मोहम्मद इब्राहिम कचहरी पियो करे, मोहम्मद अयूब गांचो रहमतुल्लाह गांचे सां कचहरी पिया कनि। ॾिसूं त छा पिया चवनि। हाँ वाह किथे आहे तव्हां जान फोटो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सेठ शाह खुश आयो। हाँ हाँ सेठ वजीर अली गांचो, ये सही मोहम्मद अयूब गांचो जमींदार भाई, ये सही मौलवी साहब रहमतुल्लाह, ये सही वांदो असांजो आहे वांदो माण्हू कड़ाल सब खैर सब खैर अल्हम्दुलिल्लाह। यादगिरो भरिया न तव्हांजो यादगिरो हुजे। ही सेठ मोहम्मद अयूब जाखोड़ी पानी जे लाइ जेको सो जाखोड़ कंदो आहे। असां पानी आसी पानी हला पियो कजरा। हाँ हाँ तव्हां सभु, पर ही घणो जाखोड़ी आहे। भाई ॿियो खैर आहे? खुश आहीं? खैर खैर अल्हम्दुलिल्लाह। यार कड़ी बार कचहरी कयो? कचहरी या बा कयो पानी जो सूरत में त पानी है ही वो न। अच्छा सो फसल वेचारा विया हिकिड़े हिकिड़े ॿिनि पाणीअ ते पिया सुकनि। अड़े ॿियो सभु खेल लॻो पिया। बस पोइ क़िस्मत पंहिंजी अहिड़ी आहे। सेठ वेचारो हाणे वांदो माण्हू नज़र चिटी अथसि, असां जी नज़र असां त कोन पढ़ी सघूं। पढ़ियो नी पोइ तव्हां जवान मुड़ुसु आहियो। साईं दे ख़बर तो पानी इन हिकिड़े ते पचाई न। हाँ हाँ बस इन ते हाल फिलहाल वीचारी सरिया भी हले, बस पानी कोने वेचारे सुके तसे दिया। मिर्च पे बिहारे छजो पत्थर पे वाते जहां दादन सही अठी लग्या मुजो लुमियो भी सुकाए है जो। हाँ लिमो वागे नमन के नजर लगी वही। ना वो थी या सेठ जी। हाँ हाँ बीमारी ने के भाई मिर्च ने हुई जकी। हाँ 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 मिर्च ने बीमारी हुई सुकिया सुकिया ने। अब यो पानी जो सूरत हल पाण के घणो हुजे न पानी जी ठंडे ने नंबर पानी ठंडे पानी पाण आई कोन एतिरो। बस यार गरीब माण्हू डुबरी ते मक्खी भी मारे जा। मच्छर डींगो मच्छर न हुजे। मच्छर मसी लगा न मादो मतलब फजर के टंगू हेजू सारी है जम मकड़ है। हां ये खतरनाक थी। साईं वाला हन में छा जो हन में निम ने केड़ी मुसीबत है भैया। ये इने के साड़ियो थी न सी है वो बेशक याद सी जो साड़ा सी पारे सट नहीं आ। हां हां सी जो साड़ी पदरियों वना दर बिच बिच भरे हां हां गुलाबो के गुलाबो के न कमड़ी उन के कर। दोस्तों शाम पर संगत सां गॾु ये मौलवी साहब असांजो टेडी मौलवी अथव इहो असांजो। हाँ टेडी मौलवी आहे। हे हवा के रानो कावड़ जो नी हेॾां अचो हथ मिला। साईं साकिब साईं एहसान अली शाह खुश आयो जोड़ तैयार साकिब करायो आहे। हाँ स्कूल विया हो अॼु? हाँ चलो ठीक है साईं गाजी सलाम ॾिजा। दोस्तों शाम जो पहर आहे, अल्लाह साईं ख़ैर कंदो। असां जुदूं तव्हां सां गॾु हर वक़्तु। ऐं दोस्तों जेको सो न ॾिठो ही वीडियो ऐं शेयर कजो, सब्सक्राइब कयो ऐं साईं उनखे पोइ लाइक बि कयो। स्पेशल तव्हांजी महिरबानी थींदी। अल्लाह साईं ख़ैर कंदो, महिरबानी दुआ में। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल खुश आयो साईं? संगत नंढड़ी संगत पंहिंजो वाह 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 ॾिसो तमामु भलो मम्मी किरां थी वञे। हाँ न न घणा माण्हू चरिया न न केरु चवंदो आहे?
हाँ हाँ कोई मुझे हिनारे पी जला कौन चंदा वाह मुझे दाऊद पढ़े तो फजर नमाज पैसे जी नमाज पढ़े जुर मोहम्मद इहो ग़लति ॻाल्हि आहे बाक़ी हूअं रोज़ी जी आहे त माण्हू रोज़ी कुशादी करण जे लाइ पढ़ंदा आहिनि फजर जो पढ़नि था ऐं सूर यासीन जो विर्द हुजे सूर यासीन जेका आहे न उहा भली ॿुधे थो त हिन वो छो थोड़ो हाणे ग़लति हाणे वो माण्हू ते करो न बड़ो बड़ो उनखे के जवाब को ग़लति आयो गाना जो मज़ो पे कढोगा कहिड़े जो हिन वाढे जो अलाए यार मां ॻाल्हियूं रूबरू मुद्दन वारी मज़हब या कहिड़ी आहे जो इहो वरी न पाण में मौलिद त जेको का हिन हश में ॻोठ में बि इहो हाँ हा दहरियो माना न न ही विच में हिकिड़ो मसइलो थियो कल्ह घोड़ को बीठा ते न ही घणो कुझु पढ़े थो न हिन दिमाग़ थोरो मेंटल थी वियो आहे ज़हन उथी वियो अथसि घोड़े ते चढ़ी ईंदो केरु परे खां रहंदो हुनजी ॻाल्हि सही आहे ईंदा न कलरीअ जा घरा वारी ईद थींदी त हिते नमाज़ पढ़णु ईंदा घरा वारी जा कलरीअ उते उथनि ईंदा ऐं मथो ढके ईंदा मथो घड़ बि कोन करे ईंदा पर हुन न को ॾिठो न को वाठो हई माइन जे बारे में इहो न ॻाल्हायो साहिब रावे माना हिकु हफ़्ते अंदरि माना कणिक में वरी महांगी अटो अॼु मूंखे महांगो 50 रुपया मथे मिलियो 50 रुपया माना हिकिड़ो वाधे ऐं अटो 60 रुपया दोस्तो हीअ असांजे ॻोठ जो नंढड़ो हिकिड़ो मंज़रु तव्हांखे ॾेखारियोसीं दोस्तनि सां मिलंदा बि आहियूं जेके मिलंदा आहिनि हेलो हाय सलाम दुआ कंदा आहियूं उन्हनि सां ऐं उन्हनि खे इहो ई अर्ज़ु कंदा आहियूं त भाउ हेलो हाय सलाम दुआ सभिनि सां हुजे सो दोस्तो हीअ ॻोठ गांचा जो मंज़रु होटल दुकान वग़ैरह संगत जेका हूंदी आहे इनशाला ही तव्हांखे पसंदि ईंदो तव्हां हिन वीडियो खे असांजे खे शेयर कयो लाइक बि कयो ऐं सही सब्सक्राइब कयो ॻाढ़े बटन खे धकु हणो त तव्हांजी स्पेशल महिरबानी थींदी जो सो हाणे जेको सो दुनिया जो त नज़ारो कुदरत वायुमंडल पियो हले को किथे ख़ुशी को किथे रंज अलाह साईं ख़ैरु कंदो काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको सो नज़र आयासीं थोरी ठीकु आई बि कान हुई इन जे करे अॼोको जेको सो हीअ वीडियो तव्हांजे लाइ ठाहियो अथऊं इनशाला तव्हांखे पसंदि ईंदो सेठ मोहम्मद इब्राहिम जे दुकान ते वेठल आहियां हीअ बि मौलाई रोज़ी करे वेठे पियो ॿारनि सां नंढनि वॾनि सां सो हीअ आहे दुकान जो अंदरियो मंज़रु नौजवान छोकिरा मोटरसाइकिलूं पिया हलाइनि पंहिंजे औलाद खे यार पढ़ायो पंहिंजे औलाद खे पढ़ायो इल्मु पिरायो ऐं हुनुर सेखारियो ऐं गजूं कंजा न थियनि पंहिंजा महिनती थियनि महिनत कंदो त मंज़िल मिलंदी महिनत सां मंज़िल न मिलंदी आहे जिते बि हुजनि ऐं जहिड़े शोबे में हुजनि पंहिंजी महिनत करे पंहिंजो नालो कमाइनि इनशाला कामयाबी उन्हनि जा क़दम चुमंदी दोस्तो मुंहिंजो पैगाम हूंदो आहे नौजवाननि जे लाइ त पंहिंजी रोज़ी पंहिंजो नशो ऐं इल्म खां सवाइ इंसानु अंधो आहे जेकॾहिं इंसानु इल्मु न हूंदुसि त ईअं सम्झो अंधो आहे हुनखे कंहिं क़िस्म जी ख़बर बि न हूंदी त छा पियो थिए सो दोस्तो पंहिंजे औलाद खे पढ़ायो अवल पंहिंजो क़ुर शरीफ़ पढ़ायो उन खां पोइ पंहिंजी सुठियुनि ॻाल्हियुनि जी आदत विझो रोज़ो नमाज़ ऐं ख़ैर ख़ैरात जेके अहिड़ियूं ॻाल्हियुनि खे उन्हनि खे पंहिंजे घरनि में सम्झायो पंहिंजे बचनि खे नियाणियुनि पुटनि खे असांजो इहो मंशूर आहे मुस्लमाननि जो त जेको असां जिते बि रहूं पंहिंजी नेक नियत सां रहूं ऐं पंहिंजे रब ऐं रसूल पाक जी पैरवी कंदे रहूं पंजतन पाक जी पैरवी कंदा रहूं इनशाला कामयाबी मिलंदी दोस्तो जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो अलाह जे फज़ल करम सां असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं हर वक़्तु यादि आयो बसि दोस्त तव्हांजी स्पेशल इहा ई महिरबानी हूंदी जिते बि हुजो असांखे बि दुआउनि में यादि रखिजो असीं बि तव्हांखे दुआउनि में यादि कंदासीं
अल्लाह साईं ख़ैरु कंदो। आमीन सुम आमीन।